Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई भाई फोन आई थी साहब मुझी फोन न तुझी फोन आई आ अरे मुझी फोन आता आवाज साहब हेडे हेडे ताजी फोन हेडे मोटा दी ने रखो बैठो हेलो केर मां पियो ॻाल्हायां तुंहिंजो ॾेर मस्करी न कर सीधी ॻाल्हि कर मां हींअर धाड़ियल सां मुक़ाबले में बीठो आहियां वल्लू पियो ॻाल्हायां वल्लू व्याजी वल्लू कंहिंखे वणे न वणे विचा गिरह खणे उहो पियो ॻाल्हायां किथां थो ॻाल्हाईं अरे नक मां पियो ॻाल्हायां नक मां नक मां न न थोरो हेठि मतलब शाबरन मां ओ हा समझी वियो वात मां हाओ छो थो ॻाल्हाईं छापो हणो आहे छापो जेके अंग्रेजी में रेडिश चइबो आहे रेडिश छापो हणो आहे अरे तूं कहिड़ो पुलिस वारो तूं छापो हणंदे खबरदार वलू कानून खे हथ में न खणजां छापो हणंदासीं असां ॿुधा तूं माल किथे आहे माल पीड़ीअ ते आ बाक़ी चिलकणी ऐं मिठल ते छापो हणो आहे छापो मिठल खे कारो करे छो थो मारी इहो त सुञो आहे इन वटि त बनीअ जो ॿारो ई कोन्हे धनुअ खे कारो करे मार माला माल थी वेंदे यार तूं त को सफ़ा मोगलो माण्हू आहे तोखे सूबेदार ठाहियो कयां तोखे त धक मुड़जी थियणो खपे बाबा ॻाल्हि ही आहे त कादन ऐं ॾितल ते छापो हणो आहे उन्हनि ॿिन्ही गॾिजी मूंखे 1.5 लख रुपए जो दाड़ो आयो आहे 1.5 लख रुपए जो ख़बर थी ॿियो छा आहे इहो जेको मिठल आहे न मिठल इहो चिलकड़ीअ जे चक्कर में उन्हनि ॿिन्ही सां ॿिटा ॾितल ऐं कादन त बिछड़ी न पर हाणे वरी इहो मिठल बि खरी पियो छा खेर आहे असां अचूं था वलू तूं खुट कोन कर सिपाहियो मुंहिंजे पुठियां अचो सुकड़ की होश कर सुकड़ क्या क्यों कर उसको तो सुकड़ ही सब कुछ खाए चिलकणी आई मिठल भजी विया केरी बल हाणे 2 कलाक मस थिया हूंदा लगे तो पुलिस पे जैसा रहा वाले भी बारिश जा मस्करन जो गोट गई मस्करन जो बड़ा अखिल खोल वलू पुलिस है वठी हेडे वियो छे हाणे छा थींदो भजण जी करे पर मां त भजी कोन सघंदस पुलिस जी दर ते बिटिया तू भजी कोन सघंदी भला ही कर सुगड़ तू मुझी पुठिए ते चढ़ हां भाई ये समझ अतो पजी भेड़ के स्कूल खयो पे मतलब मजाक न तो मुड़ी मुझे मतलब आ पहले इधर खालंदासी तो पकड़ जी पोदासी ये कर इन पकड़ भी दिखा दो हलो इतना तो निकल पो बाहर खड़ा है तो हलिया मस्करन जो मस्करन जो गोट गई मस्करन जो मुजरम कोने आई नो को बिनाए घट के खां सब चढ़ियल हिते चोट तई मश्किरन जो गोट तई मश्किरन जो भाई ओ वलू लगे तो भजी आ लगे तो ना सरकार भजी आ तेरा भित भगला मुझे ख्याल में खड़ो परे कोने बयान पीछो कर वलू दिस मां दम में मरी सा की पियो आज छली सुबह गोली दास 50 रुपया दी न साहे मुके मुझे ब पकड़े दे भला आई त कूड़ो वरी वेतवार कंदा अचो हलेड़ी बंदूक तुझो ठका हाणे काडे हलू चिलकड़ी मुके केड़ी खबर मुके तो बजायो तू आ न हाणे पाण राणो जो बंदोबस्त कर काडे हलो मुके केड़ी खबर तो भजन में जो तकलीफ हो न मिठल दिस ये बड़े दुश्मन
पोया तो तू ही चलो उड़े सामने उधर का हल ना बोलू गोलू लगे तो असांजे मथां जेके मुसीबतूं ने हटी वयूं आस्ते आस्ते ॿाहिरि निकिरो। हा बाबा हाणे निकिरण जी कर त घुट में न मरी वञूं। हा बाबा जन को दाखलो खणी बीह रहियो का गंजो असांखे बि लुणी ईंदो ख़बर न आहे अलाए किथां किथां लुणंदो। बाबा डोलू तू जे इश्क असांखे दर पदर करे छॾियो। हा बाबा असां में घणो दलील थियाऊं हाणे असां खां बुख बलताश कोन थी थिए या त पाण खे पुलिस वारे कयूं या त असांखे ज़हर आणे दे। दिल न हारियो पुट दिल न हारियो सूर ऐं तकलीफ़ुनि खां पोइ त मंज़िल माण्हू बि आहे मां बि पावलीअ खे ज़रूर। बाबा हे ॾिस ऐं जे हाणे पावली कई न त धमक हणी 5 रुपए जो डेंगलो करे थींदोसीं। गोलू इखलाक सिख जहिड़ो पाए असांजो पीउ आहे धमक न हणीसि सिधी गोली हणीसि। देख ख़बर पावलीअ खे पहिरियों चकर तव्हां ॾिठो या मूं पहिरीं त चयो बाबा बाबा सफ़ा अम्मा जड़िया मुसीबत सिर ते आयूं आहिनि मां विसरी वई अथव। बाबा चवंदा आहिनि अहिड़ो सोन घुरियो जेको कन छिने हाणे असांखे खाधे पीते जो बंदोबस्तु कर सफ़ा मरूं था। हलो हलो अॻिते ॾिसो हिते त रुॻो गाह ई गाह आहे गाह सां गॾु कटी ॾारो हुजे त खणी खाऊं। कटी ॾारो बाबा असां माण्हू आहियूं ढोर न आहियूं। न न ॾिसो था मुर्गी फ्राई मच्छी तरायूं था उन सां गॾु रायतो ऐं सलाद बि घुरायूं था। बाबा मुंहिंजी बुख वधी आहे जल्दी ॿुधाए इहे शयूं किथे मिलंदियूं। बे त मां तोखे ॿुधायां बोलू इहो मूंखे मूंखे पता आहे चप्पल ॾे खणांसि ॿ 3 बाबा मुंहिंजो वटि छो वरी बीजो न तो भॼायो मूंखे त घरां त मूंखे त गॾु वठी हलण मां पोइ ते रहिजी वियसि। चिरकड़ी मुंहिंजा त कारतूस ख़तम थी विया ठका ई कोन था निकिरनि ऐं मां त थकिजी पोयां। हल हाणे हल तयारी कर भॼण जी। अतिथि बर्तन में लगो माफ कजे अदा लालू गलती सां थियो। अदा लालू बुध ओ छोकरी कारे बुरकारी मूंखे सुञाणी थी। हा न न न न मां काथे थी सुञाणा तोखे केर आई माई ऐं असांजे ज़मीन ते ॿई छा थियूं कयो। सेठ साहब मां असल में समझी चिलकणी न न न रितो कर मां असल में मां कूड़ न ॻाल्हा। हा पोइ त पक तूं मिठल हूंदे लालू बुरको लाइस। न न दा लालू ये मुझे बेचारी कुआरी चाची आ तू न लाइस गुनाह थी दई। कुआरिया को मसलो कोने को मां पाण पो मां न दा लाला बाबले माफी दे क्या शुक्र खबर पवंदी पो माफी तलाफी हिते कान लांडीअ ते वठी हलिस लालू लांडीअ ते हलो वठी जी हलो किनी कुड़िया पुट तू भली हेडे ए तू हेडे मादा मत भूल जे तो अदा थोड़ी मुझे कर आ जा छा बता हां बी मां ओडी चोपल पांजी भी सारे आई है चोपल मां खण सो मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई मशकिरन जो गोट तई। अरे हेॾे मिठल शर्म कोन आई पराई छोकिरी खे वर्ग लाइ भॼाए वियो हुई। हां जेकॾहिं इन ई जाइ ते को तुंहिंजी भेण खे वर्ग लाइ भॼाए वञे हा त पोइ तो ते छा गुज़रे हा या त मां पंहिंजी भेण खे मारे छॾियां हा या मां पाण खे मारे छॾियां त पोइ हिन जी बि माउ आहे मामो बि अथसि। हिन जी ॻाल्हि ॿी आहे मां हिन खे नाहे भॼायो हिन मूंखे भॼायो आहे
बजाए वए में लागड़ी आदि थकाई निकरी आम सची छा हिन तोखे बजायो पर छो इन तुले कलुअ सां शादी करण का भलो हो त मां भजी वञा न छो मूंखे हिते वठी आयो तू रुगो साहब हिकड़ी रात रुगो इन कलुअ सां गुज़ारे ॾेखार जेकॾहिं धप में साह न मुंहिंजी वञई न त पोइ मुंहिंजो नालो मटाए छॾिजाए छोकरी जवे त सची थी हाँ तहां सां इंसाफ थींदो जुमन मुंह पंहिंजो दई जा मेले तां वठी आई कलू ॻाल्हि विसरी वई पाण ॿई ॼणा तब्दील सरकार जी दरगाह ते वञी दुआ घुरी बूथ मटायासीं अरे जुमन सॼे ॻोठ खे दावत कान ई जा ॻोठ जो चौथो हिसो बि कोन आयो आहे कलू ख़बर न थई तू ॻोठ मां निकितली ही जेके आया थई न या तुंहिंजी खुशकिस्मती थई कलू तू फिक्र न कर असां तो सां गॾु आहियूं पर तोरो न्याणो लालू ॾिस वो नज़र अचे थो अरे कांडरा माठ कंदे जा सवेल खांटी मथो ई फिराए छॾियो अथई छा केरा छजई जे केरे प्यार बो खड़ी जा सेठ साहब अफसोस जी ॻाल्हि आहे 3 कलाक थिया वेठे न चांहि आहे न पाणी आहे न बीड़ी आहे न सिगरेट आहे सूबेदार हाणे मां मथे ॻाल्हाईंदुसि हा भली मथे ॻाल्हायो पर सेठ साहब हिकिड़ो मसइलो आहे मथे ॻाल्हाइण ऐं मथे ॻाइण सां निड़ी वेही वेंदी आहे जीअं सिपाही सां शुरू थी वियो आहे साहब दाणो खाली आहे दुआरी भजी वेंदा हाँ इहो सिपाही से जे गले खे छा थियो आहे राति सहरा चाया थी जा न सेठ साहब इहो आहे अंग्रेजी में फॉर एग्जाम्पल मतिलबु तव्हां पोइ मथे ॻाल्हाईंदो न त तव्हांजी बि निड़ी ईअं वेही वेंदी अरे ले ओ सूबेदार बाबा मथे चवण जो मक़सदु आहे त मथे पाला ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदुसि रड़ियूं करे कोन ॻाल्हाईंदुसि निड़ी वेही वेंदी सेठ साहब हींअर बि त तव्हां रड़ियूं था कयो पर ॻाल्हि इहा आहे त मूंखां कहिड़ी भुल चुको थी आहे जो तव्हां मथे बाला ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदो यार अजीब ॻाल्हि आहे लखनि करोड़नि जा केस था हल कयूं रदो शाबाश ठहियो उबता असां त इल्ज़ाम था हणूं उबता न सुबता इल्ज़ाम तो हींअर ताईं उन्हनि बोननि खे गिरफ़्तार छो न कयो जेके पावली ऐं मवालीअ जे केस में घुर्बल आहिनि अच्छा उहे हा सिपाही सूमर सेठ साहब खे ॿुधा त असुल मसइलो छा आहे सेठ साहब मसलो हीअं माना भॼी भॼी मूंखे सिर्फ़ु इहो सम्झ में आयो आहे त भॼी विया जीअं मश्करनि जे ॻोठ जो डायरेक्टर चवंदो आहे त बसि सीन ठही सुरीलीअ सां सीन अथई मूंखे सम्झ में आयो त सुरीलीअ सां सीन तो चयो त भॼी विया मूंखे इहो सम्झ में आयो आहे त भॼी विया सूबेदार सिपाही ॻाल्हायो न इहो तर्जुमो कर त छा चई सेठ साहब सिपाही सूमर सीधी सिंधी पियो ॻाल्हाए कहिड़ो तव्हां अंग्रेजी फिल्म पिया ॾिसो जो असां तव्हांखे तर्जुमो करे ॿुधायूं असल में सिपाही सूमर जे ॻाल्हाइण जो सवलो मिसाल इहो आहे त तव्हांजो कानून जे कमनि में कुझु बि न वञे असां ॾींहं राति उन्हनि बोननि जी ॻोल्हा में आहियूं ऐं असां अहिड़ा सीक्रेट मिशन कंहिं बि अहिड़े घेरे नथू खेरे खे न आहियूं ॿुधाईंदा ख़बर नाहे केरु कंहिंसां मिलियल हुजे इहो ॻाल्हि ॿुध अहिड़ो घेरो कंहिंखे चई हा मूंखे मां थो चवां जल्द खां जल्द इहे बोना मूंखे खुडीअ में खपनि मुंहिंजो मतिलबु त लाकब में खपनि सेठ साहब जज़्बाती न थियो तव्हांजी इतला लाइ अर्ज़ु आहे त असां उन्हनि बोननि जा इश्तिहार ठाराए छॾिया आहिनि जेके अनक़रीब तव्हांखे मश्करनि जे ॻोठ जी भितियुनि छितियुनि ऐं वणनि ऐं ख़ासि करे छितियुनि ते मिलंदा छितियुनि ते अरे भितियुनि ऐं वणनि ते त ठीकु आहे पर इहो छितियुनि ते केरु ॾिसंदो केरु पढ़ंदो हा धनु धोबी तव्हांखे नथी हणणु अचे गोबी असल में छा आहे जो के मूं जहिड़ा नेस्ती हूंदा आहिनि जेके भितियुनि ऐं वणनि जा इश्तिहार कोन पढ़ंदा आहिनि पर घर वञी जेॾी महिल सुम्हंदा आहिनि न त छित ते नज़र पइजी वेंदनि उते इश्तिहार पढ़ंदा ऐं बोननि खे गिरफ़्तार कराइण में असांजी मदद कंदा सम्झो था न ॾिसो न हिन महिल असां लखनि करोड़नि जा केस था हल कयूं पर हींअर ताईं न सिगरेट आहे न चांहि आहे न पाणी आहे अरे बसि हिकिड़ो हणे थो ॿियो खणे थो अरे खोड़ चांहि खोड़ पापा खोड़ पाणी पर तव्हां कमु करे ॾेखारियो इन्हनि बोननि खे गिरफ़्तार कयो पोइ सभु कुझु ॾींदोसांव सभु कुझु बसि मां धनु धोबी अहिड़ी हणंदो मां खोबी जो थानो हथ कोन ईंदो आहे डितू पंहिंजे भाउ खे लगाम ॾे सम्झाईंसि जेकॾहिं कमाए नथो सघे न मिड़ई खेरा विहारे खाराईंदासीं पर असांखे ईअं दरबदर त न करे न ॾिसो न मैडम सुगर साहिबा तव्हांजा 3 सवाल आहिनि इन्हनि 3 सवालनि जा मां हिकु जवाबु करे ॾींदुसि छो जो मोचड़नि जी मूंखे परवाह न आहे पैसो खपे पहिरियों सवाल तव्हांजो त मां पंहिंजे कादन भाउ खे लगाम ॾियां छा कादन घोड़ो आहे कादन हेसी ताईं 8 लगाम खाई चुको आहे तंहिंजे करे मां हुनखे लगाम नथो ॾेई सघां छो त बजट खसारे में आहे सवाल नंबर तव्हांजो ॿियो
त असां हुनखे विहारी खाराईंदासीं। छो वापस मोटी अच, वापस मोटी अच। टियों सवाल इहो त मैडम शुगर साहिबा तव्हां लाइव शो में मूंखे चमाल छो इहो कम काद न कयो आहे ऐं आज़ार में असां आहियूं सॼी राति मच्छरनि खाधो आहे। इन खां त सुठो आहे त गिरफ़्तारी ॾेई जेल में हलिया वञो। मैडम शुगर साहिबा ही दुबई जा जेल न आहिनि, ही पाकिस्तान जा जेल आहिनि। जेसि ताईं केस ख़तम नथा थियनि तेसि ताईं असां निकिरंदा रहंदासीं। पर ॿुध, जंग में वणनि जा पन खाई गुज़ारो कंदासीं छा? त पोइ ठीकु आहे, मां हकीम जानू जड़ी बूटी वारो थी धंधो थो कयां, भई तुंहिंजी मर्ज़ी। मां बि सोचां थी। सोच, जो मोटरनि जी परवाह न आहे, पीसूं खपे पीसूं। हाँ, हिकड़े ॾींहुं अहिड़ा मोटला खाईंदे पैसो ई विसरी वेंदई। शाबाश शाबाश, हथ हलायो। 5 मिंटनि जो कमु आहे, तव्हांखां अधु कलाक में कोन थो थिए। साहब टेप ई नथी लॻी वञे, अधु कलाक में कोन थो थिए। मसलो छा आहे? मसलो इहो आहे त टेप ई ख़राब आहे। साहब साईं पैसा हई मन न साहब छा थियो आवरी? ए साहब ऊंधो आयो अथई, माण्हू खिलाईंदे मश्करनि जे ॻोठ में। केरु ऊंधो? ए फोटो। हा, मूं हासेदार ऊंधो आहियो आहे। ख़बर ई छा आहे, सिधियूं शयूं माण्हू घटि ॾिसंदा आहिनि, ऊंधी शइ खे घणो ॾिसंदा आहिनि। सम्झो कर, हिते ई बीहूं था, तजुर्बो था कयूं, ॾिस ॾियां। खाराईंदे साहब। अरे हेरे छा लॻंदा? ए ऊंधो लॻंदाई। वाह, अलाए कहिड़े अंधे छापे आयो आहे। दो के फिर बस रिलैक्स साहब, दो के साहब रिलैक्स रिलैक्स। चयो माइन त ॻोठ में बेइज्जती कराईंदे, पर न शर्त रखो। छॾियो हिन ॻाल्हि खे। हलो ॾितल वारनि खे ॻोल्हियूं, अचो। अदा लालू रुगो ॿ कोप खणी आया जा, असांखे बि त चांहि प्यार। वाह लालू वाह, वाह जी घाटी चांहि प्यारी थई। अहिड़ी चांहि त बाबा असां ज़िंदगी में न पीती आहे। उस्ताद या चांहि नहीं मेट हो मेट। इन मेट खे ख़त्म करण लाइ तव्हांखे बाथरूम जो बुर्श इस्तेमाल करणो पवंदो, छाजे करे जो गज़ी लॻंदी त दज़ी लहंदी। उस्ताद डांबर हाणे वाजो शुरू कयो त हलूं कुआर खे वठी अचूं, देर बि घणी थी वई आहे। ओ चाचा कलू तकड़ न कर बाबा, मोड़ ॿध, को अजरक वठ, को रवो वठ, हर भरो घोट थी घोड़ो न थी। अरे रे लालू, नूरो गुम लॻो पियो आहे, काथे आहे? ओ देगिन लारी मुंहिंजो चाचो वियो आहे छा? हा सही आहे। मुझे दे हां बुधा त सही। तू कल्लो जबरे याने के चाय दी प्यारी। हां बुधा अम्मा मुझे गाल त बुध न जो बुधाई ए मीरन के किथा लगी घरा तू मुझे दी दी छड़ाई मां। हां अमाई हुकुम लालू जो वो मुझे कड़ो आ जे मु इनकार कयो तू भी लालो के सिद्धू सुनाईया। अम्मा तू त बाबा जणियो वेठी आई, मुखे त औलाद भी कोने, मां मुर्स के किए जवाब दियां? अचे लालू किटली जी गरम चाय नासुन में थी वि झांस। बिल्लो के जाजो असा जड़ो उनन सा उनन जड़ो। अम्मा लालू असांजो दुश्मन ना है, तू लालू के घट वध न गला। एकड़ी दुश्मन हो जे तू ने सामो जा, हित बई धीरू मुंजू दुश्मन आए न। आय अल्लाह मुझे त किस्मत ही खराब है। अम्मा ई रोत न, अज त बाबे जी खुशी जो दी आ। वरी बाबे जी खुशी, वरी बाबे जी खुशी, बाबे जी खुशी मार पे फिड़ेगे केले जी कलता तिरकी पे वजह से जंग जी टकड़ी। मशकिरन जो गोट तई, मशकिरन जो गोट तई, मशकिरन जो गोट तई, मशकिरन जो गोट तई। अरे के छा थियो? अरे कांटेरा घोर जून था गतेली कोठ खरग तेने ता कादे घुतणी या। अरे लगे सद कर। अरे ओ डंपर कादे तो वनी? कल्लू इनन के सरकारी सद थियो दई, व्यादी फसल के भाण जण। सही चंदा हन त मंगणा हार के घोर जमल। अरे कांटरा वनी धूड़ पाइन
थोड़ी शर्मा तहां वठी चो तहां वजाईंदा हलो वाजो हे छो वजाईंदा बस पाण वजाईंदासीं अरे तो जोर सां वजा न जोर सां कोन वजाईंदासीं पर वजाईंदासीं जीअं बि कारो मुंहुं कयो पर हलो दोस्तों मां तमाम वॾो हकीम आहियां काछे जे जबलनि खां वॾो हकीम आहियां लकी वारे जबलनि खां वॾो हकीम आहियां राजा ॾाहिर जे पथरी जो इलाज असांजा जेके पड़ ॾाॾा वरी कड़ ॾाॾा असांजे तड़ ॾाॾनि कयो ही दवा मूं ख़ासि मर्द माण्हुनि जे लाइ ठाही आहे ही मुंहिंजी दवा जेकॾहिं को इंसान खाए त डांद थी वञे डांद ही जेकी दवा आहे ही दवा जेका आहे उन कारण सां नूर जूं अखियूं वधनि थियूं ऐं गैस जो पेट ख़तम थो थिए सुञाणे विया हुन लाइ छा ये हमरा किथे नजर आई न साहब मां आई न ॾिसां ई कोन भला ये माई साहब मुंहिंजी नज़र कमज़ोर आहे ये इन शैतान जी ज़ाल जी शैतानड़ी इन खां बचजा भला हिन बिश्नीअ खे किथे ॾिठो अथई साहब सुबुह जो टाइम आहे ॿुड़ीनि जो टाइम आहे तूं वॾा वॾा मूंखे फोटू पियो ॾिसी मुंहिंजो भला नसीब ख़राबु आहे ठीकु आहे ही टई माण्हू जिते बि नज़र अचनि साहब मां तव्हांखे फौरन इतला कंदुसि हाणे पेर लाइ साहब रोज़ड़ी कयां ठीकु आहे मां वञा थो पर ॿुध वो जेका मुर्दनि वारी मुंहिंजो मतिलबु आहे मर्दनि वारी दवा आहे न उहा साढे रखिजा मां वरी ईंदुसि ठीकु आहे हा त दोस्तो मां छा चई रहियो हुउसि को भी ना आए घट के खां को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो गोठ थई इन्हनि सां मसलो कहिड़ो आहे इन्हनि ते छा मन भागन करे छॾी वाह जो इन्हनि मां लो थी वियासीं कलू लगे तो लालू जी चांहि जो असर अथई मंगड़ार भॼिया धोलड़ी छॾिया मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो अदा ओ भा तो सां मसलो कहिड़ो आहे भाऊ मसलो को बि कोन्हे को हलण जी कयो ओए कारा डंबर जे वठ हाणे भगे न यारी वारा हा बूट हणंदो सां जो यादि कंदो पर पी खे बि ॿुधाईंदो खुदा असां हाणे हलो अरे दोस्तों जी शादी में शामिल हो के न सका तपो माफ का जाए है निभाग न छुड़े निभाग न छुट बड़ा मौजा करो दो मगर आरा भजी विया ड्रामा सोप सीरियल मश्किरन जो गोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।